खबर शामिल करण जामुनी सोसाइटी वेझो चोरी थियल मेन जी वधीक ॼाण जे इतलाह ते पुलिस जी कार्रवाई दौरान चोरनि ऐं पुलिस विच में मुबीना मुक़ाबलो हिक ॿिए ते फायरिंग थियो। मेन छॾे भॼण ते मजबूर थी विया। तफ़सील मूजिबि आदिलपुर पुलिस बहितरीन कार्रवाई कंदे राति ए सेक्शन थाणे जी हद मां गुटाणनि जूं चोरी थियल चैनूं मुक़ाबले बाद छॾाए वरितियूं। उन हवाले सां आदिलपुर पुलिस मूजिबि राति ए सेक्शन थाणे जी हद मां पुठाणे अनवर अली अबड़ो जी घरां नामालूम चोर चैनूं चोरी करे फरार थी विया, जंहिंजी आदिलपुर थाणे जी हद राजपी वटि दौरे में बीठल पन अंदर चोरनि ऐं मींहनि जे हुजण जी इतलाह ते डीएसपी कोटकी शरफुद्दीन सूमर जी अॻुवाणी में कार्रवाई कई वई त ओचितो पन में चोरनि पारां पुलिस मथां फायरिंग कई वई। पुलिस पारां जवाबी कार्रवाई मुसलसल 2 कलाकनि ताईं हलंदड़ मुक़ाबले बाद चोर मींहुं छॾे फरार थी वञण में कामयाब थी विया, जॾहिं त पुलिस जो वधीक चवण हो त चोरनि जी निशानदाही थी वई आहे। जल्द वधीक कार्रवाई करे असुल चोरनि खे गिरफ़्तार कयो वेंदो। लाइक कयो असांजे वीडियो खे, वधीक मालूमात जे लाइ सब्सक्राइब कयो असांजे चैनल खे, बेल आइकन ते क्लिक कयो त जीअं ईंदड़ वीडियोस अव्हां ताईं वक़्त सर पहुची सघनि।